ठुले में फुर दौरान कतल थियल दुकानदार मौसम नूनारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी थियण बाद संदसि कतल जो केस दाख़िल कयो वियो। शहरियन 5 ॾींहं बि कातली गिरफ़्तारी लाइ धरणो जारी रखियो। हथियारबंदन हथां कुछ ॾींहं अगल कतल थियल नौजवान हाफ़िज़ मौसम नूनारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी थियण बाद संदसि भाउ मोहम्मद रहीम नूनारी जे फरियाद ते 6 ॼणनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मौसम नूनारी जे कतल केस में जवाबदार अर्स मोहम्मद पुट शाहबेग बुरड़ो, हाजी पुट मीर बुरड़ो ऐं गाजी पुट मीर बुरड़ो समेत 3 अणसुञातल माण्हुनि खे शामिल कयो वियो आहे। पुलिस मूजिब केस में नामज़द कयल 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिए तरफ़ मक़तूल जे वारसनि सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरियुनि तरफ़ां रहबर चौक ते धरणो जारी आहे, जंहिंमें समूरनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। याद रहे त गुज़िरियल ॾींहुं जारी कयल पोस्टमार्टम रिपोर्ट में दुकानदारनि हाफ़िज़ मौसम नूनारी जी मौत जो सबब सीने ऐं पेट में गोली लॻण करे थियो।